अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां कशिश ख्वाजा। उम्मीद है त बिल्कुलु ख़ैरियत सां ई ठीक हूंदा। हमेशह वांगुरु अॼु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी आहियां। ऐं हमेशह जेको आहे सो ख़बर आहे तव्हांखे त मां सिंधियुनि जे हक़ में ॻाल्हाईंदी आहियां। ऐं अक्सर मुंहिंजा अहिड़ा वीडियोज़ बि जेको आहे सिंधी भाइर जेके आहिनि मुंहिंजा ऐं भेणूं आहिनि हिननि खे लाइक कंदियूं आहिनि ऐं शेयर बि कंदियूं आहिनि मुंहिंजे हिन मैसेज खे। त सभिनी खां पहिरीं त मां जेको आहे सो सलाम पेश कयां थी जेके माण्हुनि कश्मीर जे धरणे में शिरकत कई, इन्हनि खे कामयाबु ठाहियो ऐं काफ़ी माण्हुनि खे वाज़ियाबु करायो। लेकिन इन धरणे खां पोइ असांखे ॾुख बि इहो रहिजी वियो आहे त प्रिया कुमारी ऐं काफ़ी ॿिया बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके बाज़ियाबु न थी सघिया आहिनि। प्रिया जी जेकी माउ आहे उहा काफ़ी परेशान हुई ऐं उन्हनि जा बयान जॾहिं असां ॿुधा त पाण असांजूं जेके रातियुनि जूं निंडियूं आहिनि इहे बि फिटी वियूं। असीं हर मोड़ ते पंहिंजनि सिंधी भाइरनि सां ऐं भेणुनि सां हमेशह गॾु आहियूं। जेको असांजो हाल आहे त हींअर जेको आहे वरी ॻाल्हि हिकिड़ी ख़बर पई आहे, राति ख़बर पई त इहो धरणो ख़तमु थी वियो आहे। त काफ़ी माण्हुनि गारियूं बि ॾिनियूं हिंदू भाइरनि खे जेके ॿाहिरि आहिनि असांजा, इन्हनि खे त धरणो ख़तमु थी वियो आहे। त मां जेको आहे सो सिर्फ़ु मुख़्तसर ॻाल्हाईंदमि, घणो न ॻाल्हाईंदमि, मुख़्तसर इहो ई ॻाल्हाईंदमि त छा जेके माण्हू घर में वेही करे वीडियोज़ ठाहिनि पिया, आवाज़ उथारीनि पिया, फेसबुक ते ॻाल्हाइनि पिया, उन्हनि खे इन तकलीफ़ जो अंदाज़ो आहे त हुननि 4 ॾींहं हिन कर्ब में कीअं गुज़ारिया हूंदा। 4 ॾींहं जेके हिंदू ॿाहिरि असांजा एहतजाज करे वेठा आहिनि, ऐं पहिरीं त हुननि खे सुर्ख़ सलाम पेश कंदमि ऐं उन्हनि जी हिमत खे ऐं जदोजहद खे अलाह साईं उन्हनि खे अञा बि हिमत ॾे जेको ई असांजो साथ ॾींहुं। ऐं इहो बि चवंदसि त अगरि इन्हनि जो साथ न हुजेव त शायदि एतिरा माण्हू जेके बाज़ियाबु थिया आहिनि इहे बि न थियनि मां। त ख़बर न आहे त हुननि कहिड़ा ॾुख जेको आहे कहिड़ा काफ़िला उते हुननि कढिया हूंदा कश्मीर में। हींअर वरी जेको आहे सो हिकिड़ो नओं बयानु साम्हूं आयो आहे त लाठी चार्ज थियो आहे कंदकोट में, अमजद शेख साहब कयो आहे। त मां इहो ज़रूरु चवंदमि त पोयां जेके प्रीवियस रिकॉर्ड्स आहिनि अमजद शेख साहब जा उहे काफ़ी बहितरीनु आहिनि ऐं इन्हनि खे जेको आहे सो इन्हनि ते ॻाल्हाए सघिजे थो। पर हींअर जेको अमजद शेख साहब पंहिंजो ॾेखारे पियो त लाठी चार्ज करणु इन सां छा, इहे छा था सम्झणु चाहिनि, इहे छा मतिलबु त इन्हनि जे दिमाग़ में अहिड़ो छा आहे, इन्हनि छा सोचे करे लाठी चार्ज कयो आहे। छा इन्हनि इहो सोचियो आहे त असीं माठ थी वेही रहंदासीं या उहे माण्हू डिॼी करे पंहिंजनि घरनि में वेही रहंदा। त मां हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदी हलां त सिंधी असीं डिॼण वारा न आहियूं, ठीकु आहे। असां इहे एहतजाज पंहिंजा जारी रखंदासीं ऐं इहे ॿुधण खां पोइ असां वधीक पंहिंजे सिंधी भाइरनि ते भेणुनि ते भाइरनि ते असीं फ़ख़्रु महसूसु था करियूं इहो ॿुधण खां पोइ त लाठी चार्ज थियण खां पोइ वॾी तइदाद में माण्हू काफ़ी कंदकोट जी तरफ़ रवाना बि थिया आहिनि ऐं सभिनीनि जेको आहे सो शटर बंदि हड़तालूं बि कयूं आहिनि। इन खां अलावा हींअर बि एहतजाज जारी आहिनि। मुंहिंजा जेके ॿाहिरि मूंखे ॾिसनि पिया जंहिं इलाइक़े मां, अगरि उन्हनि सां इहे गुज़ारिश आहे त अगरि तव्हीं कंदकोट नथा वञी सघो, अगरि तव्हीं कश्मीर नथा वञी सघो त तव्हांखे इहो मां ज़रूरु चवंदमि त पंहिंजनि शहरनि में इहे एहतजाज जारी रखो। पंहिंजनि शहरनि में जेके बि तव्हांजा शहर आहिनि, जिते बि तव्हां रहो था, हिते पंहिंजा इहे एहतजाज जारी रखो ताकी असीं पुलिस वारनि खे जेके सरदार आहिनि, जेके भोतार आहिनि, उन्हनि खे असीं इहो ॿुधाए सघूं त असीं डिॼण वारा न आहियूं। असां जेके सिंधी क़ौम आहियूं असीं हिक ॿिए जे लाइ जान ॾियण लाइ बि तयारु आहियूं। ऐं मां इहो अर्ज़ु कंदी हलां त काफ़ी जेके आहिनि माण्हू कनि पिया, उन्हनि खे थ्रेट्स बि मिलनि पिया। हींअर जेको लाठी चार्ज थियो आहे काफ़ी माण्हू में ज़ख़्मी बि थिया आहिनि ऐं सीरियस हालत में बि आहिनि। इन खां अलावा पोइ बि सिंधी भाइरनि इहो धरणो ख़तमु न कयो आहे। इन खां वधीक साथ ॾिनो आहे ऐं इनशाला असीं बि कोशिशि कंदासीं ऐं असीं कोशिशूं करियूं पिया, पंहिंजनि घरनि मां असीं निकिरूं पिया, असीं बि एहतजाज करियूं पिया। ऐं मूंखे उमेदु आहे त जेके मुंहिंजा सिंधी ॿाहिरि मूंखे ॿुधनि पिया उहे बि ॿाहिरि निकिरंदा, पंहिंजनि शहरनि में उहे बि ॿाहिरि निकिरंदा। ऐं जेके अमजद शेख साहब जेको कयो आहे इहो जाम ग़लति कयो आहे। इन जी मुज़म्मत न, मज़ामत न, हाणे मरामत कंदासीं। मरमत करण जे लाइ हाणे सिंध जूं नियाणियूं बि ॿाहिरि निकिरंदियूं। ईअं न सम्झो त सिंध जूं नियाणियूं जेको आहिनि सो बेवस आहिनि या निंदड़कियूं आहिनि। सिंध निंदड़की न आहे। असां अञा बि सिंधियुनि सां गॾु आहियूं। असीं हर हाल में सिंधियुनि सां गॾु आहियूं। ऐं इहो ॿुधाइण थी चाहियां त मां बि काफ़ी एहतजाजनि में मूं बि शिरकत कई आहे पर्सनली, अञा बि कंदा रहंदासीं।
अञा बि कंदा रहंदासीं। मुंहिंजे वॉल ते तव्हां ॾिसो पिया, कुझु असीं रिकॉर्ड करे सघूं था ऐं कुझु नथा बि करे सघूं, ऐं इनशाला अॻियां बि इहे एहतिजाज असांजा जारी ऐं सारी रहंदा। असीं अञा बि इहे पुरअमन एहतिजाज कंदासीं जेसि ताईं असांखे प्रिया कुमारी ऐं ॿिया जेके बि माण्हू आहिनि इहे बाज़ियाब थी असांखे नथा मिलनि, असीं माठ करे न विहंदासीं। असां इहे पंहिंजा एहतिजाज पंहिंजनि शहरनि में जारी रखंदासीं। ऐं उन्हनि माण्हुनि खे मां रिक्वेस्ट कंदमि जेके मूंखे ॿुधनि पिया, उन्हनि खे मां इहो रिक्वेस्ट कंदमि त जेके हिंदुनि जे बारे में ग़लति पिया ॻाल्हायूं त हिननि खे न उथणु खपेव। त मां सिर्फ़ु उन्हनि खे इहो चवंदमि त पंहिंजे घर में वेही करे त हर को चई सघे थो त हिननि खे न उथणु खपे आहे, लेकिन छा तव्हांखे इहो अंदाज़ो आहे त उहे ॿाहिरि जेके वेठल हुआ धरणे में उहे केॾे गर्भ खां गुज़रिया आहिनि। हालांकि जॾहिं सिंध पुलिस बि इन्हनि सरदारनि सां, इन्हनि जागीरदारनि सां गॾु आहे, त तव्हीं सोचे सघो था, तव्हीं सम्झी सघो था त पोइ इहे जेके सिंधी ॿाहिरि असांजा धरणे में वेठल आहिनि इन्हनि जी जानुनि खे बि ख़तरो आहे। अॼु त सिर्फ़ु लाठी चार्ज थियो आहे। अमजद शेख साहब जो इहो बयानु ॿुधी करे मूंखे ॾाढो ॾुखु थियो ऐं वाक़ई में जाम ॾुखु थियो आहे इहो ॿुधी करे त अगरि इहे धरणा ख़तमु न कया विया त गोलियूं हलाईंदासीं। इहे गोलियूं तव्हांखे उन्हनि जे लाइ न हलाइणु खपनि जेके धरणनि में वेठा आहिनि, जे धरणा हया आहिनि, जे एहतिजाज कया आहिनि पंहिंजनि हक़नि जे लाइ ऐं इंसाफ़ जे लाइ। जंहिं माण्हुनि धरणा हया आहिनि, पंहिंजो टाइम कढी वेठा आहिनि, इंसाफ़ था घुरनि, तव्हांखे इहे गोलियूं उन्हनि खे न हलाइणु खपनि। इहे ई गोलियूं तव्हांखे उन्हनि सरदारनि खे, उन्हनि जागीरदारनि खे अगरि तव्हीं हलायो आहे न त अॼु इहे नौबत न अचेव आहे। सिंध पुलिस जेको आहे काफ़ी जेको आहे सो धाड़ेलनि सां मिली पई आहे। अमजद शेख साहब खे मां इहो ज़रूरु चवंदमि त अॼु त प्रिया कुमारी जेको आहे सो हिन जी हीअ वीचारी न्याणी अगवा थियल आहे, त तव्हां सोचो त हिन जी माउ ते छा गुज़रंदी हूंदी। हालांकि मां पंहिंजो पर्सनल अगरि एक्सपीरियंस शेयर करियां त अगरि मूंखे बि अधु कलाकु देरि थी वेंदी आहे त मुंहिंजी माउ बि मुंहिंजे दर ते निकिरियो अचे त पोइ हुन माउ जो सोचियो, उन माउ जो जंहिंजी नंढड़ी मासूम न्याणी 22 खां 23 महीननि खां 2 सालनि खां मथे हुनखे टाइम थी वियो जेकी अगवा आहे, पंहिंजी धीअ खे न ॾिसी सघी आहे। ख़बर बि न आहे त हुनजी धीअ ज़िंदा बि आहे या मरी वई आहे, हुनखे इहो बि ख़बर न आहे त उन धीअ त छा गुज़री हूंदी। छा तव्हांखे अलाह साईं न्याणियूं न ॾिनियूं आहिनि? छा अलाह साईं तव्हांखे न्याणियुनि जी नेमत खां न नवाज़ियो आहे? छा तव्हांखे औलाद कोन्हे? छा तव्हां मां अहिड़ो को बि ऑफिसर, को बि अहिड़ो इंसाफ़ पसंदि ऑफिसर कोन्हे जेको इन्हनि दलालनि खे, इन्हनि जागीरदार, इन्हनि सरदारनि खे, मीरनि खे, पीरनि खे, बोतारनि खे लगाम ॾे ऐं इन्हनि न्याणी खे बाज़ियाब कराए? छा तव्हां मां अहिड़ो को बि कोन्हे जंहिंखे अलाह साईं दिलि में अहसासु ॾिनो हुजे? छा तव्हांखे ख़ुदा वटि मरी जवाबु नाहे ॾियणो? मुंहिंजी दरख़्वास्त आहे उन्हनि भाइरनि सां त पंहिंजा धरणनि खे जारी रखो, असांखां जेतिरो थी सघियो असीं कंदासीं। पर मां इहो ज़रूरु अॼु वाज़े पैगाम ॾींदमि त सिंध निंधण की न आहे। असीं सिंध सां गॾु आहियूं। सिंध जा जेके बि असांजा भाइर आहिनि, भेणूं आहिनि, असीं इन्हनि ॾुखनि में बराबरि जे शरीक आहियूं। असीं पाण बि रोडनि ते निकिरूं पिया, रस्तनि ते निकिरूं पिया, असीं पाण बि एहतिजाज करियूं पिया ऐं अञा बि कंदासीं। जेतिरो असांखां थी सघियो असीं कंदासीं। असीं तेसि ताईं माठ न थींदासीं जेसि ताईं असांखे प्रिया कुमारी ऐं ॿिया जेके बि अगवा थियल माण्हू आहिनि इहे बाज़ियाब थी न मिलंदा। असीं इन्हनि लाठी चार्जनि खां नथा डिॼूं, असीं इन्हनि शयुनि खां नथा डिॼूं। वधि में वधि तव्हां जहिड़ा पुलिस ऑफिसर छा था करे सघनि? असांखे इहो जवाबु ॾियो। तव्हां जहिड़ा पुलिस ऑफिसर जॾहिं असां जहिड़नि जो मुक़ाबिलो नथा करे सघनि, जॾहिं आवाम जो मुक़ाबिलो नथा करे सघनि, त पोइ लाठी चार्ज ई कंदा? छा कंदा? गोलियूं ई हलाईंदा? ॿियो छा कंदा? इहो ॿुधायो छा कंदा? तव्हांखे मरी ख़ुदा वटि जवाबु नाहे ॾियणो? छा कानून, अदलिया, इंसाफ़ हिते पाकिस्तान में का बि शइ कोन्हे? सिंध में का बि अहिड़ी शइ कोन्हे जेको हिन न्याणी खे, हिन न्याणी जी माउ खे इंसाफ़ वठी ॾे? असीं घुर करियूं था चीफ जस्टिस खां त उहे इन जेको आहे सो मामले जी पूरी इंक्वायरी कनि ऐं इंसाफ़ वठी ॾियनि। जेके आला उहिदेदार आहिनि, जेके IG आहिनि, DIG, DSP, SPs आहिनि। ऐं इन खां अलावा त मां गुज़ारिश कंदमि त फ़िलहालु त CM साहब हुकूमत ते न आहे, पर मां गुज़ारिश कंदमि निगरान हुकूमत सां त जेतिरो बि थी सघे तव्हां महिरबानी करे नोटिस वठो, इन्हनि जी शफ़ाफ़ इंक्वायरी करायो ऐं इन माउ जेकी माउ आहे, इन मासूम न्याणी जे अगवा थियण खां पोइ जेके पंहिंजूं हंजू हारे रही आहे, त ख़ुदारा इन्हनि खे इंसाफ़ वठी ॾियो ऐं पंहिंजो नालो तारीख़ुनि में रक़म करायो, पंहिंजो नालो तारीख़ुनि में लिखायो त हिन न्याणी खे बाज़ियाब करायो। ख़ुदारा हथ ॿधी अपील आहे दोस्तनि सां, भाइरनि सां, महिरबानी करे जेतिरो बि थी सघे इन माउ जो, इन न्याणी जो भरपूर साथ ॾियो। असांखे जेको आहे ज़रूरत आहे इन जी प्रिया जी, सिंध जे शऊर खे इन न्याणी जी ज़रूरत आहे। सो उथो, पंहिंजे घरनि मां निकिरो, जेतिरो बि थी सघे ओतिरो कोशिशि करियो ऐं इनशाला हिन खे बाज़ियाब कराए
पोइ ई हटंदासीं, इन खां पहिरीं असीं न हटंदासीं। हक़ मौजूद, जीअ सिंध, जीअ लतीफ़।